अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अरड़हीं तरमीम खां पोइ सूबनि खे जेके हक़ मिलणा हुया उन ते केतिरे क़दुरु अमल दरामद थी सघियो आहे, इहो ॼाणण लाइ अॼु असीं कोशिशि कंदासीं जो मुख़्तलिफ़ जेके सेनेटर्स हिते कोयटा में आयल आहिनि, जिन में ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जा सेनेटर जिन जूं वॾियूं काविशूं आहिनि अरड़हीं तरमीम खे मंज़ूर कराइण में पीपल्स पार्टी जो हिकिड़ो वॾो रोल रहियो आहे। इन हवाले सां हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे पीपल्स पार्टी सेनेटर मोहतरमा ससुई पलीजो साहिबा। असीं कोशिशि कंदासीं त उन खां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करे सघूं त अरड़हीं तरमीम आणण खां पोइ मौजूदु हुकूमत जेका आहे उन ते केतिरो कमु करे पई, आया उन्हनि जूं जेके महिनतूं हुयूं उन्हनि रंग लाथो आहे, या जीअं अॼु बि बलोचिस्तान या सिंध जा जेके पोइ पियल जेके बि सूबा आहिनि, बहरहाल अॼु बि उन्हनि वटि इहे ई शिकायतूं अची रहियूं आहिनि त अरड़हीं तरमीम सिर्फ़ु हिकिड़ो लॉलीपॉप आहे, पर कुझु अॻुवाण त उनखे लॉलीपॉप मञण लाइ बि तयारु न आहिनि। इन हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। मोहतरमा अस्सलाम वालेकुम। मैडम, पीपल्स पार्टी जी वॾी हिकिड़ी काविश हुई त उन अरड़हीं तरमीम खे जेको आहे मंज़ूर करायो। हिन वक़्त ताईं बि असांखे किथे बि अरड़हीं तरमीम ते अमल थींदे नज़र नथो अचे, छा सबबु आहिनि हिन जा? वॾो सबबु इहो आहे जो पॉलिटिकल विल जेका हुअणु खपे। असां हिकिड़ी शइ पाकिस्तान पीपल्स पार्टी तोहफ़ो बिल्कुलु ॾिनो आहे इहो, छा त की आइन ख़ुदि ठाहिणु ऐं उहो भुट्टो साहब शहीद जेको आहे वॾी एक्सरसाइज़ कई ऐं मुतफ़िक़ा तौर ते पाकिस्तान खे पहिरियों आइन ॾिनो, उहो पीपल्स पार्टी ॾिनो। ऐं उन खां पोइ वरी जेके रिफॉर्म्स अचणा हुआ या जेका डिमांड हुई सूबनि जी माण्हुनि जी, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेॾनि मसइलनि जे बावजूदि मोहतरमा जी शहादत थी, सभु शयूं, छो त मोहतरमा जी ख़्वाब हो, उन जी ख़्वाहिश हुई त असां हुनजे मैनिफेस्टो खे अॻियां रखंदे उहो गुज़िरियल गवर्नमेंट में तव्हां ॾिठो त रज़ा रबानी साहब जे सुपरविजन में उन जी चेयरमैनशिप में इहा ठाही वई ऐं उहो उन जी अॻुवाणी कई ऐं सभिनी पार्टीज़ खे उन्हनि बोर्ड ते ऑन बोर्ड कयो ऐं उनखे टेबल ते विहारियो ऐं उन्हनि सां तमामु तफ़सीली डिघी डेलिब्रेशन्स डिस्कशन्स ऐं उन खां पोइ इहा हिकिड़ी मुतफ़क़ा तौर ते आइनी तरमीम आई। इलाही माण्हुनि खे ॻाल्हि कोन वणी, सो मेनी पीपल रेज़ देयर आईब्रोज़, दे डिडंट लाइक इट। ऐं अञा गोड़ किथां न किथां तव्हांखे अहिड़नि माण्हुनि जो मिलंदो हूंदो त आइनी तरमीम जी ज़रूरत कहिड़ी हुई, पर ॻाल्हि इहा आहे हिकिड़ी शइ जेका बुनियादी तब्दीली जी ॻाल्हि करणु ॾुखी हूंदी आहे, पर उन खां वधीक शइ हूंदी आहे बुनियादी तब्दीली जी ॻाल्हि करणु, उनखे करणु अमलनि। ऐं उहा शइ असां जेको रुकावट हुई पीपल्स पार्टी उहा परते कई पार्लियामेंट में अची। छाजे करे असीं आइन में यकीन रखूं था, असीं रियासत में यकीन रखूं था, असीं उनजी इम्प्रूवमेंट लाइ जेको आहे पीसफुल तरीक़े सां असां हमेशह वधिया आहियूं। पीपल्स पार्टी कॾहिं बि तव्हां ॾिठो त नंढे गोली वारी ॿोली कोन ॻाल्हाई आहे, असां हुनजो शिकार ज़रूरु थिया आहियूं, विक्टिम थिया आहियूं। त असां पीसफुली उहा शइ कईसीं। अमेंडमेंट जेका हुई हिन हुकूमत खे, त असां हिकिड़ी पकल मेवे वांगुरु उहा शइ उनजे कच्छ में पई। मियां नवाज़ शरीफ़ साहब अनफॉर्चुनेटली उनजी टीम, उनजी फेडरल गवर्नमेंट उन तरीक़े सां उन रूह सां शयुनि खे करे कोन सघिया आहिनि। इहे सबबु आहे जो सिंध हुजे या बलोचिस्तान या ख़ैबर पख्तूनख्वा, चाहे मादनियात जी ॻाल्हि हुजे, गैस ऑयल ऐं उनजी हक़ हाकमियत जी ॻाल्हि हुजे, जेके अरड़हीं तरमीम खां पोइ उन ते पूरो थिए थो, चाहे आर्टिकल 158 हुजे, आर्टिकल 172 सबसेक्शन 3 हुजे, या जेको आहे गैस ऑयल सां रिलेटेड या CCI जी फॉर्मेशन तमामु वॾी ॻाल्हि हुई, उनजो सेक्रेटरीट अञा ताईं कोन ठही सघियो, उनखे केरु कावड़ ॾिनी आहे। मियां नवाज़ शरीफ़ साहब जी शायदि टीम जेका आहे उनखे सही यादि गाइड नथा कनि, पर इन में त लीडर ख़ुदि सम्झंदो आहे, चाहींदो आहे उन जूं मीटिंग्स थियणु खपनि। पहिरियों दफ़ो असां रिपोर्ट इहा सेनेट में असां CCI खे डिस्कस करणु शुरू कयो आहे। फॉर द वेरी फस्ट टाइम वी डिस्कस्ड CCI रिपोर्ट इन सेनेट, ऐं उन में असां पंहिंजूं रिकमेंडेशन्स ॾिनियूं। उन में मूं समेत ॿियनि माण्हुनि जो बि इहो त सेक्रेटरीट फ़ौरन ठहणु खपे, मीटिंग्स मुतवातिर हुअणु खपनि, ऐं जेके मामला आहिनि मसलन जेके ओगरा जा आहिनि या पाणी जा आहिनि या नाणे जा आहिनि, इहो को बि फेडरल डिपार्टमेंट हिकिड़ो या को हिकिड़ो फेडरल सेक्रेटरी या ब्यूरोक्रेट जेको आहे ऐं हिकिड़े सूबे जा सभिनी सां तालुक आहे, उहो उन्हनि खे न हक़ आइनी न उहो करे सघनि था। हिते समरीज़ महीननि खां पयूं, कल्ह स्टैंडिंग कमेटी में बि जेको असां सूरत हाल ॾिठी, बलूचिस्तान जी किराए जेका आहे ईअं न आहे। उते तव्हां ॾिसो त उनजो गैस हुजे, उनजो ऑयल हुजे, उनजी जेको आहे शेल गैस कंपनी जेका पॉलिसी हुजे, ओगरा जे हवाले सां जेके मामलात आहिनि, उन में CCI जी हर शइ खे बाईपास करे वन साइडेड फ़ैसिला या समरीज़ खे ग़ाइब पियो वञे। कोटा जो मसइलो हुजे, जॉब्स जो मसइलो हुजे, डोमिसाइल जो मसइलो हुजे, पाणी जो मसइलो
हुजे, उन्हनि में ज़्यादती नंढनि सूबनि सां थिए पई। वॾी रुकावट ब्यूरोक्रेसी आहे, ब्यूरोक्रेसी खे केरु पियो हलाए, उन में जेको आहे हिकिड़े सूबे जा तक़रीबन सभई वज़ीर आहिनि ऐं कैबिनेट में जेके वेठा आहिनि ब्यूरोक्रेसी में उहे माण्हू आहिनि जिन जो घणो करे तालुक़ु मियां साहिब जे सूबे सां आहे। हिकिड़े सूबे खां सवाइ ॿियो लॻे थो टे ॿिया सूबा उन्हनि जी शायदि इख़्तियार उन तरीक़े सां जेके वफ़ाक़ी मामलनि में उहे न आहिनि, ऐं उन में अमेंडमेंट जी अञा थोरी घणी थी सघे ज़रूरत पए। उन में सेनेट पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहे, ज़रूरु कंदासीं, असांजो फ़र्ज़ु आहे। असां हींअर वेठा कोन आहियूं सेनेट में, तव्हां ॾिसो त क्रिमिनल जस्टिस सिस्टम में जेके अमेंडमेंट्स अचणियूं आहिनि, दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु फोर्सिस जंग विढ़नि पियूं, एप्रिशिएट कयूं था, पर उन हवाले सां असांजो क़ानूनी असांजो जेको इंसाफ़ जो निज़ाम आहे उन में अमेंडमेंट्स या शयूं घुर्बल जेके आहिनि। असां तव्हां ॾिठो त 8 कलाक सेनेट वेही पई, उन में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे घुरायूं पिया, उन जी एक्सपर्टीज़ में फ़ाइदो वठणु चाहियूं था ऐं उहा क़ानूनी शिकिल उनखे ॾींदासीं। ऐं उन बलोचिस्तान जा मामला आहिनि, सिंध जा मामला आहिनि, ॿिया सभु शयूं आहिनि। त हिकिड़ी शइ जेका आहे पॉलिसी ऐं डिसीशन जेको प्रोसेस आहे उन में मियां नवाज़ शरीफ़ साहब अञा ताईं सूबनि खे ऑन बोर्ड खणी कोन सघियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि तनक़ीद बराए तनक़ीद कोन कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो ई चयो आहे तव्हां सूबनि खे विक्टिमाइज़ न कयो, सूबाई फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, सूबा सेंटर खे मज़बूत करे सघनि था, बशर्ते कि तव्हां आइनी घुर्बल जेके तव्हांजो आहिनि, जेके शयूं आहिनि असीं उन खां ॿाहिरि कोन पिया वञूं। उन जी इम्प्लीमेंटेशन मूंखे नथो लॻे त मियां नवाज़ शरीफ़ साहब जे मैनिफेस्टो जो को हिसो आहे, या इवन लिप सर्विस में तव्हां ॾिसंदो त फ़क़ति हिकिड़ी सूबे जी ॻाल्हि हलंदी। ऐं उन्हनि जो विजन खपे, भुट्टो साहब जहिड़ो विजनरी माण्हू, मोहतरमा साहिबा जा जहिड़ा विजनरी शहीद जेके उन्हनि वटि उहा न फ़क़ति विजन हो, उन्हनि वटि उहा दिलि हुई, विल हुई, उन्हनि शयूं उहे इम्प्लीमेंट करे ॾेखारियूं हर ॾुखियाई खां। उन्हनि पंहिंजा सिर ॾेई छॾिया। हिते मियां साहिब खे सभु शइ ठहियलु ठुकियलु मिली आहे। पीपल्स पार्टी जमहूरियत खे जेको आहे सहारो बणिजी बीठी, असां तनक़ीदूं बि थियूं, उन जे बावजूदि जेकॾहिं उनजी टीम उहे नथा करे सघनि, हर सम्झंदा बाईपास करे CCI खे बि ॿियनि सभिनी आइनी फोरम खे असीं हिकिड़ी शइ वन साइड फ़ैसिला कंदासीं। आई एम सॉरी, वी आर नॉट गोइंग टू एक्सेप्ट इट। आई थिंक देट must be discussed in parliament, and obviously they should be discussed in forums like CCI. यही असांजी ॻाल्हि आहे। मुख़्तसर जवाब मैडम तो खपे त हाणे 18 तरमीम ते अमल लाइ असांखे पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ में हुकूमत अचण जो इंतज़ारु करणो पवंदो। पीपल्स पार्टी चाहे थी ईअं न हुजे। पीपल्स पार्टी उन्हनि खे सॼी रंडक हटाए ॾिनी आहे। पीपल्स पार्टी अहम शइ जेका आहे उहा करे छॾी आहे। हाणे इहो थोरो बि जेकॾहिं अकुल फ़हम उन्हनि में हूंदो त वॾे सूबे हुअण जे नाते हू अपर हैंड खणी सघनि था, पर हेसि ताईं शयूं ऐं नाउमीद न आहियां। बलूचिस्तान खे ॾिसूं त आहे शयूं कुझु बहितर थियूं आहिनि, बहितर थी सघनि थियूं, पर उन में जेका वरी मूं चयो त विल ऐं दिलि जेका मुस्लिम लीग नून खे ॾेखारणु खपे, धांधली जे बावजूदि असां उन्हनि खे जेको आहे एक्सेप्टेंस ॾिनीसीं, जेको मैंडेट आहे उन मैंडेट जे बावजूदि ही शयूं इम्प्लीमेंट न करे सघनि था। आउं सम्झां थी त तारीख़ में माण्हू उन्हनि खे माफ़ु कोन कंदा। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां जेको महिमान मोज़ज़ महिमान मौजूदु आहे, बुज़ुर्ग सियासतदान आहे सेनेटर हमज़ा ख़ान। इन खां असीं मालूम करण जी कोशिशि कंदासीं त 18 तरमीम खां पोइ सूबनि खे जेके वसीलनि जी मालिकी मिलणी हुई उन में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, छाकाणि त पीपल्स पार्टी जे सेनेटरनि जो ख़्यालु आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहा जेके सूबनि खे हक़ मिलणु घुरिजनि उन्हनि जे हवाले से रुकावटों विझी रही है। अस्सलाम वालेकुम हमजा साहब। हमजा साहब, आपका ताल्लुक़ पंजाब से है और कुछ सेनेटर्स जो सिंध से या कहीं और से जो मुंतखब हुए हैं उनका ये कहना है कि वफाकी हुकूमत जो है वो 18वीं तरमीम के बाद जो सूबों को हुकूक मिलने चाहिए थे उसमें वो रुकावटें या रोड़े डाल रही है। मेरे तो इल्म में ऐसी कोई बात नहीं है। बताया जाए क्या रुकावट क्या है, क्या रुकावट डाल रही है, तो मैं समझता हूँ कि ये 18वीं तरमीम की गई, खुश दिली से की गई और इस पे मुताबिक काम हो रहा है, होना चाहिए। तो इस वक्त वफाकी हुकूमत इस हवाले से क्या सोच रही है कि ये जो 18वीं तरमीम के बाद सूबों को वसाइल जो हैं उनकी मालकी मिलनी थी, तो अभी तक तो ये सिर्फ कागजी ही नज़र आ रहा है, अभी तक अमली तौर पर नज़र नहीं आ रहा, क्यों? नहीं, आप मालकी का मतलब क्या लेते हैं? जो सूबे के वसाइल हैं वो सूबाई हुकूमत के कब्ज़े में हैं, वो उनको इस्तेमाल कर, सूबाई हुकूमत अपनी जगह ख़ुद मुख्तार है, उसमें मरकज़ की कोई किसी किस्म की कोई मुदाखलत नहीं है। बलूचिस्तान के वज़ीर आला जो है, ऐसी बात हो तो वहाँ सेनेट में या असम्बली में बात हो ताकि हमें भी पता चले, और मैं ज़ाती तौर पर भी इसके ख़िलाफ़ हूँ।
کہ مرکز کو صوبوں کے معاملات میں ان کے حقوق سے زیادہ ان کو کوئی مداخلت کی جائے، ان کو حق تلفی کی جائے، وہ مناسب نہیں ہے۔ تو اس وقت جو پیپلز پارٹی اور مسلم لیگ نون کے درمیان تلخیاں جنم لے رہی ہیں، اس کو آپ کہاں دیکھ رہے ہیں؟ کہاں تک اس کے نتائج جائیں گے؟ مجھے تو پتہ نہیں ہے کون سی تلخی ہے ہمارے ان کے درمیان۔ خاص طور پر ڈاکٹر عاصم کی گرفتاری کے بعد جو آصف زرداری صاحب کا بیان آیا، اس کے بعد تو تلخیاں تیز ہو گئے۔ لیڈر آف اپوزیشن جو سید خورشید احمد شاہ، اس نے تو کہا کہ ہم نے میثاق جمہوریت، یہ جو پہلے جو بھی ہمارے پیکٹ ہوئے تھے وہ سارے ہم نے ختم کر دیے ہیں۔ تو یہ کیا تلخیاں بڑھ نہیں رہی؟ ڈاکٹر عاصم، ان کے خلاف کرپشن کے کیسز ہیں۔ اگر کسی کے خلاف کو کرپشن کے کیسز ہیں، وہ عدالت میں جائیں، اپنے آپ کو بے گناہ ثابت کریں۔ اگر کرپشن کی وجہ سے کسی کے خلاف کوئی مقدمہ بنتا ہے تو اس کو ذاتیات تصور نہیں کیا جانا چاہیے۔ امداد صاحب، سندھ حکومت کے یہ الزامات کہ کرپشن کے نام پر سندھ حکومت کو ٹارگٹ کیا جا رہا ہے وفاقی حکومت کی جانب سے، کیا کرپشن پنجاب میں نہیں ہے؟ کرپشن تو ہر جگہ ہوگی، لیکن یہ جو آپ فرما رہے ہیں کہ پنجاب والے یا مرکز والے سندھ والوں کو ٹارگٹ کر رہے ہیں، ہم نہیں کہہ رہے، سندھ حکومت کہہ رہی ہے۔ نہیں، ان کو اگر وہ کہہ رہی ہے تو وہ یہ بات غلط ہے۔ وہ اپنی جگہ بالکل آزاد ہیں، اپنے تمام معاملات کو آزادی سے وہ چلا رہے ہیں۔ ناظرین، اتنے وقت تھی ننڈڑے وقفے جو وقفے کھاں پوئے پروگرام جو سلسلو جاری رہندو۔